हज़रत अली मुर्तज़ा पान अबू बकर सिद्दीक़ के पहले नंबर दे इमाम बनाने वालो पान उमर फारूक के पहले नंबर दे इमाम बनाने वालो पान उस्मान जाएंगे पहले नंबर दे इमाम बनाने वालो यो प्यार हो या मोहब्बत हो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे कद सारी जिंदगी नमाज़ा पढ़दो रहो जुमन जो नमाज़ा वक्ती नमाज़ा ईदन जो नमाज़ा हाँ यो प्यार हो अबू बकर सिद्दीक़ हज़रत अली मुर्तज़ा जो जने पांजी घरवारी फातिमा ज़हरा दुनिया जो जान छड़े दी वञे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पान हज़रत अली मुर्तज़ा वठी करे मुसल्ले ते बिहारे फरमाए तो ओ अबू बकर सिद्दीक़ मुझी घरवारी जी नमाज़े जनाज़ा तू पढ़ाए मां अली जे रूह के भी राहत मिले प्यारे मोहम्मद करीम जे रूह के भी राहत मिले यो उमर फारूक साहब अली जो प्यारो जने हज़रत इमाम हसन हुसैन जा निकाह पिया थियन बीबी शहरबानो ऐं बीबी कलबानो सां हज़रत अली मुर्तज़ा पान हज़रत उमर साईं खे अर्ज़ फरमाए साईं महिरबानी फरमाए तव्हां मुंहिंजे बचनि जा निकाह करो मां अलीअ जी दिलि थी चवे हाँ जने हज़रत उस्मान जे मथों दुखियो वक्त अची वियो आहे बाक़ी हज़रत उस्मान जे घर खे घेरो कयूं वेठा हज़रत अली मुर्तज़ा पान पंहिंजनि शहज़ादनि हज़रत इमाम हसन हुसैन खे था फरमाइनि वञो बचो वञी उस्मान जे दरवाज़े ते चौकीदारी ॾियो जेकॾहिं उस्मान खे कुझु थी पियो त क़यामत जे ॾियारे मां बाबू अली तव्हां सां राज़ी न थींदोमांव ये मोहब्बतूं या नफ़रतूं ॻाल्हायो ई नथा मालिक राज़ी क्या करेगा काज़ी मालिक पाण उन्हनि सां राज़ी लॻो पियो वरी हितों वारनि खे कावड़ लॻी पई आहे अज़ीज़ो पाण शैतान जे हमलनि खां बचायो यहूद ऐं नसारनि जी चाल खां होशियार थियो हुननि में वॾी मोहबत हुई हुननि में वॾो प्यार हो हुननि में वॾी उल्फत हुई सभु चो चार यार बरक चओ अञा बुलंद आवाज़ सां जो चार यार भी बरक चो पंज तन जा भी असां ग़ुलाम इल्ज़ाम था वञनि नथा वञनि पंज तन खे नथा वञनि असां जो पंज तन जा नौकरूं चओ असांखे जेकॾहिं पंज तन जे पेरनि मुबारकनि जुतीअ मुबारकनि जी दज़ ऐं मिटी मुबारक मिली वञे अल्लाह ॼाणे तो असां सुरमो करे पंहिंजे अखियुनि में पायूं असां हज़रत अली साईं जा मुरीद हे चवंदा अलीअ खे नथा मञनि अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां बि एॾो हज़रत अलीअ खे नथा मञो जेॾो असां मञींदा कीअं हज़रत अलीअ खे वली मञींदा हो असां चवंदा हज़रत अली साईं वली बि आहे असां चवंदा हज़रत अली शहीद बि आहे असां चवंदा हज़रत अली नबी साईं जो सोट बि आहे असां चवंदा हज़रत अली साईं नबी साईं जो न्याणो बि आहे असां चवंदा हज़रत अली साईं अहल बैत बि आहे असां चवंदा हज़रत अली साईं साहबी बि आहे असां चवंदा हज़रत अली आलम बि आहे असां चवंदा हज़रत अली हाफ़िज़ बि आहे असां चवंदा हज़रत अली कारी बि आहे असां चवंदा हज़रत अली मुफ्ती बि आहे असां चवंदा हज़रत अली असदुल्लाह बि आहे अल्लाह जो शेर आहे रब खुदा दे के हज़रत अली तुझे तो ही न हो वलम यख्श इल्लल्लाह हाणे तव्हां घणो मञो हज़रत अलीअ खे कनि असां हे छड़ी चवंदा वलीउल्लाह 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 असां चवंदा हज़रत अली वली बि आहे चओ नबी साईं जो न्याणो बि आहे चओ नबी साईं जो सोट बि आहे चओ शहीद बि आहे चओ आलम बि आहे
जो हाफिज भी आ, जो कारी भी आ, जो अहल बैत भी आ, जो असहाबी भी आ, जो मुफ्ती भी आ, हाणे सब वॾे आवाज़ सां चओ त रब रहमान जो बबर शेर भी आ। असां हज़रत अली साईं जा नौकर हूं, ग़ुलाम हूं, मुरीद हूं, पतंग हूं, परवाना हूं, आशिक़ हूं। तव्हांखे बुलायो थो वञे त अलीअ खे नथा मञनि। ओ मुंहिंजा अज़ा, मुंहिंजा भाउ, अलीअ खे केरु न मञींदो। जे हज़रत अलीअ जी तारीफ़ रब रहमान पाण क़ुरान मजीद में कण फरमाई। हाँ अक़ीदे जी तारीफ़ फरमाई वलम यख्श इल्लल्लाह। नमाज जी तारीफ़ तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सजदन की तारीफ सीमाहुम फी वजूहिम मिन असर सुजूद। तौरात इंजील में वाक़ा के रज़िये जी ज़ालिक मसलुन फित तौरात व मसलुन फिल इंजील। हज़रत अली जी सखावत जी तारीफ फरमाए व युक़ीमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। जंहिंजी तारीफ़ क़ुरान करे उनखे असां न मञींदा। चो इहो असां ते इल्ज़ाम आहे। चो हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे, ॾियारियो सभु। जेको हज़रत अली साईं खे न मञे चो उनजे मथां लख लानत हुजे। चो अञा करोड़ लानत हुजेसि। चो मुंहं में खंगारा हुजनिसि। हज़रत अली साईं खे केरु न मञींदो। नबी साईं पाण फरमायो अली मुनाफ़िक़ तोसां बुग़्ज़ रखंदो, मोमिन तोसां प्यार कंदो। असां सभु अलीअ जे मञण वारा। असां सभु हज़रत अली साईं जा आशिक़। हज़रत अली साईं वारो टुटको असां वटि। चो चो ॻाल्हायो ई नथा। हज़रत अली साईं वारी दाढ़ी सुवारी असां वटि। हज़रत अली साईं वारी नमाज़ असां वटि। हज़रत अली साईं वारी मस्जिद अल्लाह जो घर असां वटि। हज़रत अली साईं वारा रोज़ा असां वटि। हज़रत अली साईं वारो अक़ीदो असां वटि। हज़रत अली साईं वारी सखावत असां वटि। सब बुलंद आवाज़ सां जो हज़रत अली साईं वारो क़ुरान मजीद सीने वारो असां ई वटा वहाबिन वटा। तां जाॾे न रखंदो कुंड कुर्ज में तव्हांखे वहाबिन जे मदरसे मां क़ुरान मजीद जा हाफ़िज़ ई हाफ़िज़ तव्हांखे नंढा वॾा नज़र ईंदा।